أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولقد مننا على موسى وهارون ونجيناهما وقومهما من الكرب العظيم ونصرناهم فكانوا هم الغالبين وآتيناهما الكتاب المستبين وهديناهما الصراط المستقيم وتركنا عليهما في الآخرين سلام على موسى وهارون إنا كذلك نجزي المحسنين إنهما من عبادنا المؤمنين ऐं बेशक असां मूसा ऐं हारून ते एहसान कयो ऐं असां उन्हनि ॿिन्ही खे ऐं उन्हनि जे क़ौम खे वॾे ग़म मां छुटकारो ॾिनो ऐं असां उन्हनि जी मदद कई पोइ नतीजो इहो थियो जो हू ग़ालिब थी विया खटे विया ऐं असां उन्हनि ॿिन्ही खे वाज़े किताब ॾिनो ऐं असां उन्हनि ॿिन्ही खे सिरात मुस्तक़ीम ते क़ाइमु रखियो सिधी राह ते क़ाइमु रखियो ऐं असां उन्हनि जे बारे में पोयां अचण वारनि में इहा रिवायत क़ाइमु रखी त उहे हीअं चवंदा कनि त मूसा ऐं हारून ते सलाम हुजे बेशक असां इन ई तरीक़े सां नेकी करण वारनि खे मुख़लिसीन खे बदिलो ॾींदा आहियूं बेशक उहे ॿई असांजे ईमान वारनि बंदनि मां हुआ मोमिन बंदनि मां हुआ हिते अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत मूसा ऐं हज़रत हारून अलैहिस्सलाम जो ज़िक्र फ़रमायो आहे तफ़सीली ज़िक्र त हिते कोन्हे तफ़सीली ज़िक्र क़ुर पाक में पोयां ॿियनि सूरतुनि में अचे थो ऐं अल्लाह ताला फ़रमायो त असां उन्हनि ॿिन्ही खे निजात ॾिनी हिकिड़ो त असां हिननि ते एहसान कयो एहसान इहो कयो जो अल्लाह ताला हिननि खे नबूअत अता फ़रमाई हज़रत मूसा अलैहिस्सलाम हारून अलैहिस्सलाम खे नबूअत अता फ़रमाई अल्लाह पाक जे तरफ़ां रूहानी मेराज जेको आहे सभिनी खां वॾो इनाम रूहानी एतबार सां उहो छा आहे नबूअत आहे पूरी इंसानियत में पूरी मख़लूक में सभिनी खां वधीक अफ़ज़ल तरीन हस्तियूं जेके आहिनि उहे अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम हूंदा आहिनि अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम खां मथे को बि कोन थो थिए जिन जिन खे जेका जेका फ़ज़ीलत मिले थी उहा नबियनि जे तुफ़ैल मिले थी नबियनि जे वास्ते सां मिले थी नबी जेके हिकिड़ा हूंदा आहिनि नबी ॿिया हूंदा आहिनि वली त नबी जेके आहिनि उहे तमामु ऊचा हूंदा आहिनि असुल बराए रास्त अल्लाह पाक जा जी तालीमात हासिल करण वारा अल्लाह पाक खां रूहानियत ऐं फैज़ हासिल करण वारा जेके नबी हूंदा आहिनि पोइ वली उनखे चइबो आहे जेको नबीअ जी तालीमात ते सुठे तरीक़े सां हले इख़लास सां ऐं सुठे तरीक़े सां नबीअ जी तालीमात ते हले उनखे वली चइबो आहे पोइ औलिया जो दर्जो आहे पोइ औलिया में पोइ दर्जा आहिनि सहाबा बि औलिया इकराम आहिनि सभु सहाबा औलिया इकराम आहिनि ऐं अहले बैत हज़रात अहले बैत बि सहाबा में शामिल आहिनि हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत बीबी फातिमतुज़ ज़हरा हज़रत इमाम हुसैन इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु इहे सभु जेको सहाबा में शामिल आहिनि सहाबा में शामिल आहिनि ऐं इहे सभु जा सभु वली आहिनि पर तमामु वलियनि खां जेके आहिनि उहे सहाबा जेके आहिनि न उहे विलायत में अफ़ज़ल आहिनि बहरहाल त अल्लाह ताला हिननि खे आला दर्जे जो इनाम फ़रमायो रूहानी जो अल्लाह हिननि खे नबूअत अता फ़रमाई ॿिन्ही भाउरनि खे वनज्जैनाहुमा वक़ौमहुमा मिनल कर्बिल अज़ीम ऐं अल्लाह फ़रमाए पियो त असां इन्हनि ॿिन्ही खे ऐं इन्हनि जी क़ौम खे यानी वॾे ग़म मां निजात ॾिनी वॾो ग़म छा हो फ़िरौन जो फ़िरौन हिननि जे मथां हिननि जे गुनाहनि जे करे ऐं सरकशनि ऐं ज़ुल्म जे करे मुसलत कयो वियो अल्लाह ताला मुसलत कयो
जेको हिननि जे पुटनि खे कुहंदो ऐं हिननि जे नियाणियुनि खां ख़िदमतूं वठंदा हुआ ऐं तमामु ज़िल्लत जी हालति में हुआ। ही सालनि जा साल इन ज़िल्लत में हिननि गुज़ारिया त इन वॾे ग़म मां अल्लाह ताला हिननि खे ॿिन्ही भाउरनि खे ऐं इन्हनि जे क़ौम खे अल्लाह ताला छुटकारो ॾिनो ऐं अल्लाह ताला हिननि जी मदद फरमाई। पोइ नतीजो इहो निकितो जो ही ग़ालिब थिया। मदद इहा थी जो अल्लाह रब्बुल आलमीन हिननि जे दुश्मन खे ॿोड़े छॾियो बहरे कुलज़ुम में, समुंड में। फिरौन जी पूरी जेको फ़ौज खे अल्लाह ताला ॿोड़े ऐं हिननि खे अल्लाह ताला निजात अता फरमाई। ही ग़ालिब थिया जो अल्लाह ताला पोइ वरी हुकूमत हिननि खे नसीब कई। पहिरीं ॾुतड़ियल हुआ, पहिरीं ज़लील हुआ, पहिरीं जेको आहे सो हू हुननि खे दॿाईंदा हुआ। ज़लील माना ताबे हुआ, पर पोइ अल्लाह पाक वरी हिननि खे हुकूमत अता फरमाई, हाकिम बणिजी विया। ऐं अल्लाह ताला फरमाए पियो त असां हिननि ॿिन्ही भाउरनि खे वाज़े किताब ॾिनो, यानी तौरात शरीफ़। तौरात जेको किताब आहे उहो बराह रास्त मिलियो हो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे ऐं उन में शरीक हो हज़रत हारून। हज़रत मूसा अलैहिस्सलाम रसूल हुआ ऐं हज़रत हारून नबी हुआ, यानी उन्हनि जा मददगार हुआ, उन्हनि जी शरीयत ते हलण वारा। किताब जेको बराह रास्त नाज़िल थियो उहो हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते नाज़िल थियो। वहदैनाहुम सिरातल मुस्तक़ीम, ऐं असां अल्लाह ताला फरमाए पियो त असां हिननि खे सिधी राह ते क़ाइमु रखियो। हिदायत जो हिकिड़ो मतिलबु हूंदो आहे रिश्तो ॾेखारणु, हिकिड़ो मतिलबु हूंदो आहे रस्ते ते हलाइणु माना मंज़िल ते पहुचाइणु, ऐं हिकिड़ो मतिलबु हूंदो आहे हिदायत ते क़ाइमु रखणु। हाणे असां जेको क़ुर पाक में असां जेको अलहम्द शरीफ़ में पढ़ंदा आहियूं इहदिना सिरातल मुस्तक़ीम, त अल्हम्दुलिल्लाह असां मुस्लमान आहियूं। अल्लाह पाक असांखे सिधी राह ॾेखारी आहे। अहले सुन्नत वल जमात जी जेको तरीक़ो आहे इहो बिल्कुलु सिधी राह आहे। मुस्लमान भयूं ऐं अल्हम्दुलिल्लाह केतिरनि ॿियनि बिदअतुनि खां अल्लाह ताला असांखे बचायो। इहे जेके बिदअतूं आहिनि इहे गुमराहियूं आहिनि, बिदअतूं गुमराहियूं आहिनि। हर बिदअत गुमराही आहे, यानी जेका हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कान ॿुधाई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में, सहाबा जे ज़माने में, ताबीन तबअ ताबीन जे ज़माने में, टे उहे ज़माना जिन जी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी ख़ुशख़बरी ॾिनी त उन्हनि जे अंदरि जेको आहे हे बहितरी हूंदी ऐं दीनदारी हूंदी। ऐं उन खां पोइ ज़माननि में जेको अक्सर कूड़ अची वेंदो, त उन ज़माने में जेको दीन आहे उहो उनखे चइबो आहे सुन्नत। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक असांखे उहो नसीब कयो आहे। त असां जेको चऊं था त इहदिना सिरातल मुस्तक़ीम, इहो था चऊं या अल्लाह जेको तो असांखे हिदायत ॾिनी आहे उन हिदायत ते असांखे बरक़रार रखजां। असांजो ख़ात्मो बि जेको थो इन हिदायत ते कजां, जो ईमान ते ख़ात्मो थिए ऐं अमल साले ऐं सुन्नत ते ख़ात्मो थिए। आमीन। वतरकना अलैहिमा फिल आख़िरीन, ऐं असां इन्हनि जे बारे में पोयनि में इहा रीत ऐं इहा रस्म जेका यानी इहो रिवाज जारी करे छॾियो त सलामुन अला मूसा व हारून, त सभु माण्हू चवंदा कनि त मूसा ऐं हारून ते सलामती हुजे। माना जेॾी महिल बि हिननि जो नालो वठिजे थो हज़रत मूसा त सभु चवंदा अलैहिस्सलाम, यानी उन्हनि जे मथां सलामती हुजे। सलामती जूं दुआऊं अल्लाह पाक उन्हनि खे ॾियारियूं मुसलमाननि जे तरफ़ां। अहिड़े तरीक़े सां जेॾी महिल हारून अलैहिस्सलाम जो नालो थो वठिजे त सभु अलैहिस्सलाम चवंदा, माना उन्हनि जे मथां सलामती हुजे। त ही अल्लाह फरमाए पियो त बेशक असां अहिड़े ई तरीक़े सां इख़लास वारनि खे ऐं नेकी करण वारनि खे जेको तो बदिलो ॾियूं था। छा की कहिड़े तरीक़े सां? जो असां उन्हनि खे माण्हुनि जे दुआ जो जेको तो मौरिद बनायूं था, माण्हुनि जे ज़बानुनि ते हुननि जे लाइ दुआऊं जारी थी वञनि थियूं। हाणे हज़रत मूसा अलैहिस्सलाम हज़रत हारून अलैहिस्सलाम खे दुनिया मां वहे केतिरो वक़्तु थियो, असां त ॾिठा बि कोन, असां त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि कोन ॾिठो। पर जेको आहे सो जेतिरा बि नबी विया ऐं इहे मुहसिन हुआ, इहे जेको सो मुख़लिस हुआ, इन्हनि पंहिंजूं जानियूं क़ुर्बान कयूं, इन्हनि हर नफ़ो क़ुर्बान कयो ऐं अल्लाह जी राह में अल्लाह रब्बुल आलमीन जो हुकुम पूरो थिए ऐं हुन में जेके तकलीफ़ूं अचनि थियूं उहे हुननि ख़ुशीअ सां बर्दाश्त कयूं। अल्लाह फरमाए थो अहिड़ा जेके नेकोकार मुख़लिस बंदा आहिनि, अहिड़नि मुख़लिस बंदनि जी असां नेकी ज़ाया कोन था करियूं। उन्हनि जे लाइ पोयां अचण वारा जेके उन्हनि खे दुआऊं ॾींदा था रहनि ऐं उन्हनि खे सलामती जूं ख़ुशख़बरियूं था ॾियूं। इन्नहुमा मिन इबादिनल मुमिनीन, हे ॿई असांजे ईमान वारनि बंदनि मां, यानी ईमान वारा त असां बि आहियूं
ऐं हर मोमिन मुसलमान ईमान वारो आहे, पर ही नबी जेके कामिलुल ईमान ऐं सभिनी ईमान वारनि में कामिल ईमान। मूं अर्ज़ु कयो त सभिनी मां वॾो ईमान, सभिनी मां मज़बूत ईमान ऐं सभिनी खां वधीक रूहानियत ऐं नूरानियत जेका हासिल थिए अल्लाह पाक जे तरफ़ां मिले थी, उहा अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम खे मिले थी। ऐं उन्हनि में बि सभिनी खां वॾा सरदार जेके आहिनि उन्हनि जा, ऐं सभिनी खां वधीक इज़त जे लाइक़ु, सभिनी खां वधीक जेको आहे सो अज़मत वारा, सभिनी खां वधीक नूर वारा, सभिनी खां वधीक करामत वारा उहे हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आहिनि। अल्लाह ताला फरमाए पियो त ए असांजे कामिल ईमान वारनि बंदनि मान अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक नशहदु अन ला इलाहा इल्ला अंत नस्तग़फिरुका व नतूबु इलैक, नस्तग़फिरुका व नतूबु इलैक, नस्तग़फिरुका व नतूबु इलैक। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लम। आमीन आमीन आमीन। सुब्हानल्लाह।